اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم قال رب اشرح لی صدری ویسر لی امری واحلل عقدۃ من لسانی یفقہوا قولی لا حول ولا قوة الا باللہ العلی العظیم الحمد للہ رب العالمین خالق السماوات والارضین وهو السمیع البصیر الصلاة والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وخاتم النبیین وسید المرسلین ابو القاسم محمد اللهم صل على محمد وآل محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في قرآن المجيد والفرقان الحميد وقوله الحق وهو أصدق الصادقين بسم الله الرحمن الرحيم إنا هديناه السبيل إما شاكرا وإما كفورا صلوات اللهم صل على محمد وآل محمد سب کا پیریاں تمام تعریفوں ان پاک پروردگار عالم جی ذات جے لائے جیکو وحدہ لا شریک آ تمام تعریفوں ان ذات جے لائے جیکا سب کا پہریاں ہے کئی شے وجود میں نہ ہوئی ان رب جی ذات ابتدا میں ہوئی ابتدا بھی نہ تھے چی سکوں یعنی شروع میں جیکا پہریاں خلقت کا کوئی نہ ہوئی ہو تو وہ ذات ہوئی آخر ختم تھیڑ کا بعد میں بہاران دی وہی ذات پہنجے پاک لا ریب کتاب میں فرمائے تھی انا ہدیناہ السبیل اما شاکرا و اما کفورا اساں ہدایت جو رستو ڈیکھارے چھڈیو آ ہانے کیر اچی کرے ہدایت حاصل کرے شکر گزار بن جے یا ہدایت کا منہ موڑے کرے کفران نعمت کرے یعنی ہدایت جو رستو اساں کے ڈیکھارے لا ہدایت کتھاں ملندی کیے تھی ہدایت ملے یا اساں کے بدھایو ویو اگر نہ بھی بدھایو ویو کچھ شیوں اڑیوں نے جے کہ خود بخود اساں کے ہدایت کن تھیوں کیڑی مال انسان تنگ تھی ویندو برایوں کرے 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 کیڑی مال اچانک ایو تھیندو اندرونی کائی آہ نکرندیا اندر ماں کائی آواز نکرندیا ضمیر پکارے پکارے چاہے تو انسان کاڑے تھو ونی جے رب تو کے پیدا کیو تو ان کا ہٹی کرے پہنجے نفس جی پوجا تو کریں انسان دنیا کم نہیں دئی اچ پہنجے رب جی طرف ایسا کہ ہدایت کرے تو ضمیر اگر ضمیر کے ہدایت کرنی ہوجے اگر کوئی زندہ دل ہوجے تو ایک جملے ماں کہڑے اعلیٰ مقام تے پہنچی تو سگے ایک جملے سا پہنجو لنک خدا سا کیے تو جوڑے سگے مثال سا واضح کندی علنم اساں کے تاریخ میں مرجیت جی تاریخ میں جنی محل ڈسندا سی توجہ کندا سی آیت اللہ بروجردی مشہور عالم دین ان جے استاد جے نالے ملے تھو جہانگیر صاحب جندات کوئی لنک نہ ہویا آیت اللہ برودر جی تو استاد ان استاد جو خدا سا کوئی لنک نہ ہویا نہ نماز نہ روزو نہ عبادت نہ کہیں غریب جی مدد کرنے کوئی بھی لنک خدا سا نہ جندہ عیش و عشرت میں مصروف ہوندو ہوئے ایک ڈیہں گٹار جی تار ٹوٹی تھی پاویس ونجے تو گٹار جی تار گنڈرائنی ہے تار گنڈرائن جے لائے جڈی مال اتھیا پہنچے گھر کھاں ونجے کرے ایک موچی جے ساموں بیہے تھو موچی جی دکان جے ساموں بیہے کرے موچی کا پوچھے تو ان شہر میں کی جانی تھو اصفہان شہر ویو ان شہر میں ایڑے کی جانی تھو جو کو مکھے گٹار جی تار گنڈے دے حالانکہ ہانے ان شہر میں ان کے سب واقف ہویات کہڑو ان جو کردار آئے چندہ وہ موچی ہن کے سرکھاں وٹھی کرے قدمن تائیں نگاہ کرے چاہے تھو چھاتو چمی گٹار جی تار تھو گنڈرائیں پہلے نظر کر پانے پانتے تو جو خدا سا لنک آہے یا تار ٹوٹی پیا چندہ ایو جملو بدھن ہوئیو اس شخص ہیٹ وہی تھو رہے وہی کرے سرتے ہتھ رکھی کرے چاہے تھو تو واقعی میں گٹار جی مکھے فکر آہے گٹار جی تار ٹوٹلا مکھے فکر تھی پیا لیکن مجھو اج تائیں خدا سا لنک ٹوٹلا مجھو خدا سا کوئی رابطو نہ ہے پو ماں کدھاں تو ونیا
उथे थो ज़मीन तां उन मोची खे थो चए गिटार हिते पियो हुजे नथो खपे गिटार जी मूंखे तार नाहे ॻंढराइणी सिर्फ़ु एतिरो ॿुधा मुंहिंजे ख़ुदा सां तार केरु ॻंढींदो चवंदा चएसि थो मोची साम्हूं हे मदरसो अथई न मदरसे में वञा जेके हिते माण्हू तोखे मिलंदा सभु ख़ुदा सां तार ॻंढींदा अथई चवंदा मदरसे में जीअं वञे थो वॾा वॾा आलिम दीन वेठा आहिनि उन्हनि खे चए थो त मुंहिंजो ख़ुदा सां कोई लिंक न आहे ख़ुदा सां कोई तारुफ़ न आहे मां ख़ुदा सां तालुक़ कीअं कढां चवंदा त उहे चवनि था हाणे हिते वेह हिन मदरसे में पढ़ तुंहिंजो ख़ुदा सां राब्तो थी वेंदो चवनि था ख़ुदा सां राब्तो अहिड़े तरीक़े सां थो ॻंढिजेसि अची करे मर्जियत में क़दम रखे करे हिकु वली फ़क़ीह थी थो वेहे गिटार हलाइण वारो कोई लिंक न हुयसि ख़ुदा सां हिकु जुमिले सां अगरि ज़मीर बेदार थो करेसि मर्जियत जे मक़ाम ते थो फ़ाइज़ थिए हिकु ज़मीर अगरि हिकु जुमिले सां असां बेदार नथा थियूं ख़ुदा सां लिंक नथो ॻंढिजे त ख़ुदा दे आलम क़ुरान पूरो नाज़िल करे चए थो इंसान अगरि तुंहिंजो ज़मीर वरी बि बेदार नथो थिए हे पूरो क़ुरान ॾिनो थमाए क़ुरान जी हिकु हिकु आयत पढ़ंदो वञे पंहिंजो ख़ुदा सां राब्तो ॻंढंदो वञे पर इंसान परेशान थो थिए बारेला क़ुरान ॾिनो अथई उस्ताद किथे आहे छो जो किताब त पढ़ी वेंदासीं सम्झ में न ईंदो इन जो मतिलबु छा आहे अल्फाज़ सम्झ में न ईंदा ख़ुदा दे आलम जी आवाज़ थी अचे 14 उस्ताद ॾिना थमाए इन्हनि जे किरदार खे ॾिसंदो वञे त किताब खे सम्झंदो वञे इन किताब में ख़ुदा दे आलम उस्तादनि जो तारुफ़ कराए थो उस्ताद खे कीअं सम्झूं कहिड़ो उस्ताद असांखे ख़ुदा ताईं पहुचाए सघे थो कहिड़ो उस्ताद आहे जेको असांखे पूरे मुकमल तरीक़े सां क़ुरान सम्झाए सघे थो तो ख़ुदा दे आलम जी आवाज़ क़ुरान में अचे थी त इहदिन सिरातल मुस्तक़ीम सिरात मुस्तक़ीम असां छा चवंदा आहियूं हर नमाज़ में हर मुसलमान कंहिं बि फ़िरके जो हुजे कहिड़ो बि मुसलमान हर रोज़ 5 ई नमाज़नि में 2 दफ़ा सूरह अल-हम्द पढ़ंदो आहे सूरह अल-हम्द में जुमिलो कहिड़ो आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम बारेला मूंखे सिरात मुस्तक़ीम जे रस्ते ते हला सिरात मुस्तक़ीम केरनि अचूं विलायत जी सती कड़ी इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम ॾे निगाह विझूं जेॾीमहिल मौला ते निगाह था वधूं मौला जे रिवायतनि में मिले थो मौला रिवायत था कनि त सिरात मुस्तक़ीम मां मुराद अली इब्न अबी तालिब आहिनि ॿी रिवायत ॾे गौर था कयूं मौला फरमाइनि था वल्लाहु अना सिरातुल मुस्तक़ीम बख़ुदा सां अहल बैत सिरात मुस्तक़ीम आहियूं सम्झ में अचे थो त ख़ुदा सां तार इही असांजी जोड़े ॾींदा न कश्ती निजात इन्हनि मां हिकु उस्ताद जंहिंजे बारे में मशहूर आहे इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात उस्तादनि मां असां ॾिसूं मशहूर हदीस आहे मशहूर कौला इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात हुसैन हिदायत जो चिराग आहे निजात जी कश्ती आहे इन कश्ती में जेको जेको सवार थींदो ख़ुदा ॾे हलंदी वेंदी आहे कश्ती हज़रत नूह जी विरासत आहे ज़ियारत वारिसा में मिले थो मौला फरमाइनि था अस्सलामु अलैका या वारिस नूह नबील्लाह मौला जाफ़र सादिक मौला ते सलाम कंदे फरमाइनि था अस्सलामु अलैका या वारिस नूह नबील्लाह ए नूह नबी जा वारिस तो ते सलाम हुजे नूह नबी जा वारिस हुसैन कीअं थिया दलील इहा आहे त मौला फरमाइनि था नूह नबी जा वारिस इहे आहिनि यानी सम्झ में अचे थो निजात जी कश्ती हुसैन खे मिली आहे त हुसैन ई नूह जा वारिस आहिनि कहिड़े नमूने सां हज़रत नूह जी कश्ती हुई न रोज़ माण्हू छा कंदा हुया जेके मुशरिक हुया जेके हज़रत नूह जे हिदायत क़बूल न पिया कनि रोज़ हज़रत नूह कश्ती ठाहे वेंदा हुया हो अची करे राति जो टोड़े वेंदा हर रोज़ इहो सिलसिलो हलंदो रहंदो हुयो जेॾीमहिल निजात जी कश्ती हलणु शुरू थी त सभिनी खे हज़रत नूह दावत ॾिनी अचे जेको जेको इन निजात जी कश्ती में सवार थींदो कामयाब थींदो निजात हासिल कंदो चए था जेके जेके आया उहे अॼु ताईं हिदायत याफ़्ता आहिनि
हाणे केॾी महिल तूफ़ान थो अची वञे, 950 साल हज़रत नूह मलाह रहिया आहिनि इन कश्ती जा। जेॾी महिल 950 साल पूरा था थियनि, हज़रत नूह चए थो आहे कोई अहिड़ो जेको मुंहिंजी विरासत खणे। हाणे अचे कोई जेको इन कश्ती खे संभाले, इन कश्ती जो मलाह थिए। तो तव्हांखां हुसैन जी आवाज़ अचे थी, मां आहियां कश्ती निजात, मां बणजंदमि कश्ती निजात, मां तुंहिंजी कश्ती जो वारिस थी करे ता क़यामत। मौला हुसैन इहो न फरमायो त हिकु ॾींहं जे लाइ, 2 ॾींहंनि जे लाइ, 1 साल 2 सालनि जे लाइ हिदायत कंदमि। मौला फरमायो अॼु खां वठी करे ता क़यामत जेको जेको मुंहिंजी कश्ती में सवार थींदो उनखे निजात मिलंदी। हे कश्ती निजात असांखे ख़ुदा ताईं पहुचाए थी। हाणे ख़ुदा सां लिंक इन दीन खे असां कीअं सम्झूं, या जेको जेको इन सां मुहबत रखे थो, जेको इन मक़सद सां मुहबत रखे थो, इन कश्ती सां मुहबत रखे थो, सवार थियण जो टाइम न मिलेसि, ख़बर न पवेसि केॾी महिल सवार थियणो आहे, उनखे बि निजात थी मिले। मिसाल जे ज़रिए वाज़े कंदमि, मौला सजाद अलैहिस्सलाम खां रिवायत थी थिए, मौला फरमाइनि था त हिकु औरत हुई, ॿुढड़ी औरत, हर रोज़ अची करे वेहंदी हुई जेॾी महिल हज़रत नूह कश्ती ठाहींदा हुया। अची करे सुबुह खां वठी शाम ताईं हज़रत नूह जी ॿेड़ी ठहण जो इंतज़ारु कंदी हुई, केॾी महिल इहा ॿेड़ी ठहे थी ऐं मां उन में सवार थींदमि। रोज़ अचे पई त हज़रत नूह ॾिठो त हाणे रोज़ अचे थी, परेशान थी थिए, पंहिंजी गंढड़ी खणी करे सितां अचे थी, वरी वापसि शाम जो घर थी वञे। हज़रत नूह खे चयो त ए औरत, तूं वञ, जेॾी महिल कश्ती तयारु थी वेंदी मां तोखे सॾे वेंदमि। ते औरत उन ॾींहं खां अचणु बंदि थी वई। हज़रत नूह जी ॿेड़ी तयारु थी, सभु हुन में सवार थी विया, तूफ़ान अची वियो। हज़रत नूह खे इन औरत जी ॻाल्हि विसरी वई। वाइदो कयो हुयसि मां तोखे ॿुधाईंदमि, लेकिन ज़हन तां निकिरी थो वञे त इन औरत खे मां चयो हुयो। चवंदा जेॾी महिल तूफ़ान अची वियो, तूफ़ान थमजी वियो, सभु कुझु गर्क थी वियो, केॾी महिल हज़रत नूह खे इश्तियाक पैदा थियो त वञी करे मां उते ॾिसां त उते हालत छा थी। चवंदा हज़रत नूह अची करे उन जॻह ते ॾिसनि था, सभु कुझु वीरान लॻो पियो आहे, हर शइ गर्क थी आहे, लेकिन हिकु झूपड़ी आहे, उन झूपड़ी मां दूंहों थो थिए। हज़रत नूह परेशान न वञनि था, जीअं उन दरवाज़े ते पहुतानो आहे, ॿुढड़ी औरत पंहिंजी गंढड़ी खणी करे हज़रत नूह खे ॾिसी चवे थी, हलूं, कश्ती तयारु थी वई। हज़रत नूह परेशान ताजुब सां ॾिसनि था, छा तोखे काई ख़बर न आहे पई? औरत चए थी, छाजी ख़बर न आहे पई, तूं परेशान छो थी वियो आहे? चई, एॾो तूफ़ान आयो, एॾो तूफ़ान थियो, एॾो सैलाब थियो, सभु कुझु गर्क थी वियो, तो ताईं काई ॻाल्हि न आहे पहुती। औरत चए थी, न, हिकु ॾींहुं थोरी बूंदाबारी थी, सनी बरसाति थी ऐं थोरो तूफ़ान आयो हुयो, ॿियो त कुझु न आहे थियो। त ख़ुदावंद आलम जी वही थी नाज़िल थिए, ए नूह, तूं इन ॿुढड़ी सां वाइदो कयो हुयई त मां तोखे इन कश्ती निजात में सवार कंदमि। नूह नबी जो जेको वाइदो हूंदो आहे, नबी खे मां मनसब ॾिनो आहे, मां ख़ुदा उन नबी जो वाइदो वफ़ा करण वारो आहियां। मौला सजाद ते अॻिते फरमाइनि था, हाणे जेको जेको असांजे कश्ती सां मुहबत करे थो, क़यामत जे ॾींहं बि क़यामत ईअं गुज़री वेंदी, लेकिन असां सां मुहबत करण वारनि खे ख़बर न पवंदी, जंहिं ॿुढड़ी खे ख़बर न पई। हे आहे कश्ती निजात, हे निजात जी कश्ती, हुसैन सफ़ीन निजातनि। ख़बर किथां थी पवे? ईअं कंहिंखे ख़बर न पवंदी आहे। किथां ख़बर पवंदी त कश्ती निजात छा आहे, किथां खां असां हिदायत वठूं, दीन जी क़ीमत छा आहे, हिन कश्ती में सवार थियण जी क़ीमत छा आहे। छो जो कश्ती ईअं न आहे बची, हे कश्ती खून जे सैलाब में तरंदी रही आहे। चवंदा दीन जी क़ीमत असां कीअं सुञाणियूं? अल्लाह जी मंडी में। किथां ख़बर पवंदी दीन जी क़ीमत छा आहे, हुसैन जी बचायल कश्ती जी क़ीमत छा आहे? इते बि हिकिड़ी मिसाल सां वाज़े कंदमि त हिकु उस्ताद जो चवणु इहो हूंदो, हर क्लास में पंहिंजे शागिर्दनि खे चवंदो हुयो, दीन ॾाढो क़ीमती अथव, दीन खे कॾहिं न छॾिजो, दीन ॾाढो क़ीमती आहे। हिकु ॾींहुं शागिर्द कंहिंजी चपल टुटी थी पवे, वञे थो मोची जी दुकान ते,
मोची खे चए थो त ए शख़्स मुंहिंजी चप्पल ॻंढ, पर मूं वटि पैसा न आहिनि। दीन जो हिकिड़ो मसइलो ॿुधाईंदोमांइ, मोची राज़ी नथो थिए। भला 2 मसइला ॿुधाईंदोमांइ, मोची राज़ी नथो थिए। पंहिंजा मसइला, पंहिंजो दीन रख पाण वटि, मूंखे पंहिंजा पैसा खपनि। हे शागिर्द अचे थो ॿिए ॾींहुं पंहिंजे उस्ताद वटि, चए थो त उस्ताद तूं त हमेशह चवंदो रहंदो आहे दीन ॾाढो क़ीमती आहे, कल्ह मुंहिंजी चप्पल दीन जे मसइले जे एवज़ में की न ॻंढे ॾिनी। त उस्ताद जवाबु नथा ॾियनि शागिर्द खे, हीरो था ॾियनि, हिकिड़ो क़ीमती हीरो ॾेई करे उनखे चवनि था तूं हे खणी वञ सब्ज़ी मंडी में। जॾहिं मां सब्ज़ी मंडी में पहुतो आहे, हिकु रेड़े वारे खे ॾेखारे थो त हिन हीरे जी क़ीमत छा आहे। रेड़े वारो चए थो हिन जी क़ीमत 2 टे लीमोन जेको खणी वञे था, ऐं हे क़ीमती मोती, इहो जेको मोती आहे मूंखे ॾे, मुंहिंजा ॿार हिन सां रांदि कंदा। चवंदा हे वापसि जेॾी महिल अचे थो पंहिंजे उस्ताद खे सॼो माजरो ॿुधाए थो। हाणे उस्ताद चए थो त हे साॻियो मोती खणी वञी सोनार जी दुकान ते ॾेखार। जीअं सोनार जी दुकान ते अचे थो, सोनार चए थो मुंहिंजी पूरी दुकान खणी वञ, हिन मोती जी क़ीमत अदा नथी थी सघे। अची करे वापसि पंहिंजे उस्ताद खे ॿुधाए थो। उस्ताद चएसि थो ॾिस, दीन जी क़ीमत बि अलाह जी मंडी में आहे। अगरि तूं दीन जी क़ीमत ॿिए किथे ॻोल्हींदे तोखे ईअं टमाटा मिलंदा, 2 टे लीमा मिलंदई, लेकिन जेॾी महिल दीन जी क़ीमत अलाह जे मैदान में या अलाह जी मंडी में खणी वेंदई न, पोइ तुंहिंजे नफ़्स जी क़ीमत जन्नत खां सवाइ काई न थींदी। पोइ जन्नत तुंहिंजे क़दमनि जी ठोकर थींदी। हे असांजे दीन जी क़ीमत। दीन ईअं न आहे बचो, दीन बचाइण ॾाढो मुश्किल आहे। दीन खे कीअं हुसैन बचायो असांखे काई ख़बर न आहे। हाणे असांखे इन कश्ती में सवार थियणो आहे। एतिरो असां ॿुधो आहे त हर दौर में हुसैन आहे। केॾी महिल आदम जी सूरत में हुसैन आहे, केॾी महिल नूह जी शक्ल में हुसैन आहे, केॾी महिल इब्राहिम जी शक्ल में हुसैन आहे। हर दौर में हुसैन मौजूदु आहे। अॼु ॾिसूं असांजे लाइ कहिड़ो हुसैन मौजूदु आहे। अगरि निगाह था कयूं पर्दे ग़ैबत में, असां ॾिसूं था असांजे दिलनि मां आवाज़ थी अचे अॼु बि तव्हांजे वक़्त जो हुसैन मौजूदु आहे, जेको बादलनि वांगुरु पर्दे जे पोयां रखी करे अॼु बि तव्हांजी हिदायत थो करे। उनखे छॾिजो न, हिदायत जी कश्ती मां तव्हां फ़ाइदो हासिल कयो। हिदायत जी कश्ती मां असां फ़ाइदो हासिल कीअं कंदासीं, कहिड़े नमूने सां असां ख़ुदा सां पंहिंजो राब्तो ॻंढंदासीं। इहे मिसालुनि सां असां ईअं न सम्झूं त मिसालूं असांखे ईअं ॾिनियूं थियूं वञनि, किसा ॿुधाया था वञनि। इन्हनि मां असां ॾिसूं था असां पंहिंजे ज़मीर खां हिकु लिंक जोड़े करे, ज़मीर खां असां हिकु जुमिलो ॿुधी करे ख़ुदा सां राब्तो क़ाइमु करे सघूं था। हे अहल बैत आहिनि जेके असांखे चवनि था अचो असांजी कश्ती में सवार थियो, असां ख़ुदा ताईं पहुचाईंदासीं। ख़ुदा ताईं कीअं था पहुचाइनि? हे पाण ख़ुदा सां राब्तो जंहिंजो हूंदो आहे न, असां एड्रेस कंहिंखां वठंदा आहियूं? जंहिंखे एड्रेस ख़बर हुजे। कंहिं शहर में असां नया हुजूं न, शहर में कंहिंखां वञी करे चवंदासीं हे पतो ॿुधां जेको पर्ची ते लिखियलु आहे, या फलाणो एड्रेस किथे आहे। ॿुधाईंदो केरु? जंहिंखे हक़ीक़त में ख़बर हूंदी। जंहिंखे ख़बर न हूंदी ग़लति पतो ॿुधाईंदो। असल में जंहिंखे ख़बर हूंदी आहे उनखे अगरि उनखां पुछंदासीं त हिन एड्रेस ते असांखे पहुचा, सिधो असांखे ॿांह मां वठी करे उते दरवाज़े ते छॾींदो। अहल बैत जी मिसाल ईअं आहे। असां उन्हनि खां अगरि पतो वठूं था, पतो खणी करे असांखे हथ खां वठी करे ख़ुदा जे दरवाज़े ते अची करे बीहारीनि था। हे थो ख़ुदा। कमाल ते पहुचूं था, अहल बैत जे ज़रिए पहुचूं। कमाल ते पहुचणु असांजो उन्हनि खे कोई फ़ाइदो न ॾींदो, ख़ुदा असांखे फ़ाइदो मिलंदो। अगरि असां कमाल ते पहुची वञूं त ख़ुदा खे बि कोई फ़ाइदो न आहे। ख़ुदा बार बार क़ुर में चए थो, क़ुर में गौर फ़िक्र कयो, पंहिंजे आयतुनि में गौर फ़िक्र कयो, कमाल ते पहुचो। मतिलबु छा? त ख़ुदा खे फ़ाइदो थींदो। ख़ुदा खे इन जो कोई फ़ाइदो न आहे। फ़ाइदो ख़ुदि असांखे आहे। अगरि पूरी इंसानियत ख़ुदा जे बरख़िलाफ़ थी वञे त ख़ुदा खे कोई नुक़सानु न आहे। हर दौर में हुसैन मौजूदु आहे जेको असांजे ख़ुदा सां रहनुमाई थो करे, असांखे ख़ुदा जी तरफ़
वठी थो हले। हाणे असां इन कश्तीअ निजात खे हिनमहिल असां कीअं वेठा आहियूं? हे असां सवार किथे आहियूं? कश्तीअ निजात में। असां हिन फर्शेज़ा ते वेठा आहियूं, हिकु निजात जी कश्ती में वेठा आहियूं। इहा निजात जी कश्ती असांखे पंहिंजे रब सां पहुचाईंदी। असां पंहिंजे रब सां लिंक था जोड़ियूं पिया। हिन मिंबर ते जेको बयानु कयो थो वञे, उहा ॻाल्हि बयानु कई वेंदी आहे त ख़ुदा सां राब्तो कीअं ॻंढियो। हिन मिंबर ते वेही करे असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त नमाज़ कीअं अदा कयो, क़ुर खे कीअं सम्झो, क़ुर जा उस्ताद केरु आहिनि। अगरि इन्हनि खां हिदायत हासिल कंदासीं हिन निजात जी कश्ती में सवार थी करे, त ख़ुदा ताईं राब्तो असांजो पाणे जो पाणे ॻंढिजी वेंदो। हाणे असां कहिड़े नमूने सां सुञाणियूं कीअं हिन फर्श अज़ा खे? अगरि फर्श अज़ा जी फज़ीलत ॾिसणी आहे, फर्श अज़ा जी फज़ीलत केतिरी आहे? असां जेको हाय हुसैन था चऊं, हिन फर्श अज़ा ते अचूं था, असांखे निजात थी मिले जहन्नम जी बाह खां बि। हे निजात जी कश्ती हर दौर में निजात ॾिए थी। आशूर जे ॾींहुं बि इहा निजात जी कश्ती निजात ॾींदी रही। हुसैन आख़िरी दम ताईं सॾींदा रहिया त अचो निजात हासिल कयो। हुसैन आख़िर ताईं इहो न चयो त मां यज़ीद जे हथ ते बैत थो कयां, हाणे मूं में बर्दाश्त न आहे। आख़िर टाइम ताईं हुर अचे थो मौला जे दरबार में। इहो ई न त ख़ुदा जंहिंखे हिदायत करणु चाहे, इन्ना हदैना हुस्सबीला इम्मा शाकिरा व इम्मा कफूरा। हुसैन कश्ती निजात आहे, जेको 10 मुहर्रम जे ॾींहुं पंहिंजी शहादत जे ॾींहुं बि निजात ॾेई वियो। पूरी राति हुर सोचे थो त निजात कहिड़ी तरफ़ आहे। हिकु साइड वञा थो त इबादत जी आवाज़ थी अचे, क़ुर जी आवाज़ थी अचे, ख़ुदा सां हम कलाम थियण जी आवाज़ थी अचे। ॿी साइड अगरि वञा थो त किथे मौसीक़ी जो आवाज़ आहे, किथे गाननि जो आवाज़ आहे। चई सॼी राति हुर घुमियो आहे, कहिड़ी तरफ़ वञा, निजात कहिड़ी तरफ़ आहे। जीअं सुबुह थिए थी, हुर पंहिंजे फर्ज़ंद खे चए थो अच। लॻे थो यकीन थी वियो आहे जंहिं तरफ़ ख़ुदा सां राब्तो आहे उहो तरफ़ हक़ ते आहे। चथा वठी करे पंहिंजे फर्ज़ंद खे चए थो त हल हुसैन खां माफ़ी था वठूं, तौबा था कयूं। पर अचण खां पहिरियां चयो अथई त फर्ज़ंद मुंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾिजां, ताकी जिन्हनि अखियुनि सां, जिन्हनि नज़रुनि सां मां हुसैन खे ॾिठो हुयो, उहे नज़रूं मौला सां मिलाए न सघंदमि। चवंदा जेॾी महिल हे ॿई अचनि था न, मौला हुसैन जे क़दमनि में वेही करे चए थो आका मूंखे तौबा, मुंहिंजी तौबा क़बूल थी सघे थी, छा मूंखे निजात मिली सघे थी? मौला ॿिन्हिनि हथनि खां झले करे उथारिनि था, हुर तुंहिंजी तौबा क़बूल आहे, मां तुंहिंजी सिफारिश कंदमि अम्मा ज़हरा वटि। चवंदा हुर चए थो त पहिरियां मूंखे इजाज़त मिले मौला, मौला पहिरियां मां वेंदमि जंग जे मैदान में, छो जो पहिरियां तव्हांजो दुश्मन मां आहियां, पहिरियां तव्हांखे हिते रोकण वारो मां आहियां, मौला पाणी बंदि करण वारो मां आहियां। अॼु खेमनि मां जेका लतश जी आवाज़ थी बुलंद थिए, मौला इन आवाज़ बुलंद थियण जो मक़सदु मां आहियां। मौला इहा मुंहिंजी वजह सां आहे। न जेॾी महिल ज़ोर भरियो अथई न, त मौला फरमाइनि था हुर तूं मुंहिंजो महिमान। हुसैन फरमायो आहे हुर तूं मुंहिंजो महिमान। हुर चए थो आका मुंहिंजे फर्ज़ंद खे पहिरियां इजाज़त ॾियो। जेॾी महिल इजाज़त मिली आहे न, चवंदा हुर जो फर्ज़ंद अचे थो, जेॾी महिल जंग कंदे कंदे हुर जो फर्ज़ंद ज़ेन त ज़मीन ते आयो त आवाज़ ॾिए थो अदरिकनी, ए बाबा मुंहिंजी मदद जे लाइ अचो। चवंदा जेॾी महिल हुर उथंदो किरंदो, जेॾी महिल पंहिंजे जवान फर्ज़ंद जी लाश ते पहुचे थो, छा थो ॾिसे हुर खां पहिरियां हुसैन लाश ते मौजूद। हुर जे फर्ज़ंद जो सर खणी करे पंहिंजे ज़ानू ते रखी वेठा आहिनि। हुर अची करे चए थो आका हे गुलाम ज़ादू आका हिन जी लाश मां खणंदमि। मौला उते जुमिलो फरमाइनि था हुर कॾहिं ईअं थियो जो जवान पुट
ॿधी करे अर्ज़ कंदा मां का हुसैन जॾहिं महिल अकबर जो लाश अता कयो ओॾी महिल केर इहो जुमिलो चवण न वारो न हुयो तव्हां का हुसैन जवान पुट जी लाश पोड़ो पीउ नाहे खणंदो। जेॾी महिल न मौला अकबर जे सीने मां बरछी पिया चिकन रिवायत में मिले थो एॾा ॾुखिया जुमिला था मिलनि जेॾी महिल अकबर जे सीने मां बरछी पिया कढनि हिकु गोॾो पंहिंजो अकबर जे सीने ते रखियो आहे ॿियो ज़मीन ते टेके करे हथ टुटल बरछी में विधो आहे सॾ करे चवनि था या अली अदरिकनी बाबा अली मुंहिंजी मदद जे लाइ अचो। हथ ॿधी करे अर्ज़ कंदमि का हुसैन तव्हां जवान जी लाश ते आहियो लेकिन तव्हांखे लाशो खणाइण वारो केरु न आहे। रिवायतनि में मिले थो जेॾी महिल मौला लाशो खयूं आहिनि जवान जी लाश आहे ज़ईफ़ जे हथनि में जेॾी महिल जवान जी लाश खे हुसैन खयूं आहे जेॾी महिल सर खां झलनि था सर खां पकड़नि था त पेर मुबारक अकबर जा करबला जी सरज़मीन ते हलनि